कोर्टूं जेकॾहिं उन तरह जो अमल कनि त शायदि वारसनि जे मथां जेको इहो प्रेशर आहे असां उन मां जिंद आज़ी कराए सघूं वारसनि जी, ऐं जेकॾहिं कोर्टूं ऐं रियासत पाण इहा ज़िम्मेवारी खणे त पोइ शायदि इहो थी सघे थो त असां इन मामले में इंसाफ़ जे तक़ाज़ाऊं पूरियूं करे सघूं. हा बिल्कुलु सही था चओ. इन में मतिलबु त इहो ई थी सघे. हाणे हींअर बि जेको हुकूमत असेंबली में छा पियो जॾहिं वॉकआउट कयो सेशन जो सिंध असेंबली में, त उते घरू वज़ीर ऐं इंफॉर्मेशन मिनिस्टर शर्जील मेमन साहब उन्हनि खे यकीन ॾियारियो ऐं ॿुधायूं त भई 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं हिकिड़े 2 ॾींहंनि में उन जा नाला बि अची वेंदा ऐं मीडिया जे अॻियां उन्हनि खे आंदो वेंदो. प्लस इहो बि यकीन ॾियानी कराइनि भई हिननि खे जेको आहे सो पोयरनि जी असीं जेका मुमकिन मदद थींदी उहा कंदासीं. त इहो त आहे पंहिंजी जाइ ते, पर स्टेट ज़ाहिर आहे त इन सॼे मामले जे लाइ ज़िम्मेवार आहे ऐं कोर्टूं बि. त भई जेकॾहिं इहो को थियो आहे त पोइ इन ते बीहे त उहो चवंदा आहिनि जंहिंजो कोई बि न आहे उन जा असीं आहियूं. इन जे तौर ते स्टेट बीहे, इन तौर ते कोर्टूं बीहनि, पोइ इहा ॻाल्हि मतिलबु त कंहिं हद ताईं वञी इन ॻाल्हि खे उहो गंढ अची सघे थी. पंहिंजो अब्दुल लतीफ़ असीर तव्हांजी वॾी महिरबानी. साईं गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था. सांगी साहब, पंहिंजो हीउ जेको इस्लामाबाद वारो मामिलो आहे, इस्लामाबाद में हिकु तरफ़ त PTI जे जेको आहे स्पोक्स पर्सन रऊफ़ हसन ते हमिलो थियो ऐं ज़ाहिर आहे उन ते बि जेका गुफ़्तगू आहे मुल्क जे अंदरि ऐं जेका PTI जे पारां जेको चयो वियो त उहे बिल्कुलु इन ॻाल्हि जो आहे त इहे जेका असांजे ख्वाजा सराहनि जे मथां ऐं पंहिंजो खदड़नि जे मथां जेको आहे ट्रांसजेंडर्स जे मथां जेको इल्ज़ाम हयो वियो, PTI उनखे रद्द कयो ऐं मुल्क जे अंदरि बहरहाल इहा डिबेट आहे त इहो जेको आहे हिकिड़ो सोचियल सम्झियल पंहिंजो जेको हिकिड़ो एक्ट हो ऐं इहो को ईअं न हो जीअं नज़र अचे पियो. वरी PTI जी ऑफिस जेका आहे उहा उन्हनि खे जेका आहे उहा बि का नई कंस्ट्रक्शन कोन्हे, उते बि जेको आहे त ऐं अॼु शबली फराज़ साहब जेको आहे उहा तानो बि ॾिनो हुकूमत खे त हीउ सभु कुझु जेको थिए पियो उहो कराए त केरु पियो उहा त हर कंहिं ख़बर आहे, पर हुकूमत जेका आहे उहा मुकमिल तौर ते ख़ामोश आहे. उहा इन मामले ते मिसाल तौर रऊफ़ हसन जे मामले ते ख़ुदि हुकूमती धुर बि जेको आहे उहा उनखे कंडेम कयो. पर कंडेम करण सां छा आहे, इहो जेको एक्ट आहिनि असां वटि उहे इहे थींदा पिया वञनि ऐं सिविलियन हुकूमत उन ते कुझु करे बि न पई सघे. असेंबलियूं जेके आहिनि उहे ख़ामोश आहिनि ऐं ॿिए तरफ़ वरी असां ॾिसूं था ख़ुदि जेको आहे PTI जो रवैयो जेको आहे ऐं ख़ासि तरह बानीअ PTI जो रवैयो जेको आहे उहो बि बिल्कुलु कंहिं बि तरह जमहूरी न आहे. हू पंहिंजी उन हठ ते बीठो आहे त मां ॻाल्हाईंदुसि त उन्हनि इदारनि सां ॻाल्हाईंदुसि जंहिंसां हुनजो टकराव आहे ऐं हू सिविलियन पंहिंजो डेमोक्रेटिक फोर्सिस सां पॉलिटिकल फोर्सिस सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे. हालांकि असांखे यादि आहे मुल्क जे अंदरि जेको 90 जे ॾहाके में जेको बेनज़ीर भुट्टो साहिब आहे ऐं पंहिंजो नवाज़ शरीफ़ जे विच में जेका टग ऑफ वार हुई, आख़िरकार ॿिन्ही रियलाइज़ कयो ऐं पोइ ARD जे प्लेटफॉर्म ते उन्हनि पंहिंजो उहे इतिहाद में आया मुशरफ जे ॾींहंनि में ऐं पोइ वरी पंहिंजो इहो थियो अॻिते हली वरी पोइ उन्हनि COD बि कई. इन ते तव्हांजो व्यू पॉइंट भी शामिल कंदासीं. एजाज़ अहमद साहब ये असांखे इस्लामाबाद ज्वाइन कयो आहे. एजाज़ अहमद साहब आपको भी खुश आमदीद कहते हैं. सांगी साहब तव्हां इन ते छा कमेंट ॾींदा? साईं इन में 2-3 शयूं ॾाढियूं ऐं मन हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेको PTI ऐं जेका असांजी एस्टेब्लिशमेंट आहे उन जे विच में जेको टकराव आहे उहो हाणे वधीक सख़्तु ऐं जंहिंखे पाण चऊं हार्ड, उहो अहिड़ो हार्ड जेको मतिलबु त इहे जेके पाण वाक़िया इन खे हिकिड़े नमूने सां वायलेंस ई चई सघिजे थो त उन तरफ़ वञे पियो. हिकिड़ो त इहो आहे. ॿी जेका ॻाल्हि इहा आहे त इहो जेको सियासी धुरनि खे इन ते सोचणु खपे त भई माज़ी में बि मतिलबु त इहो आहे त भई हिकिड़ी जेको का सियासी पार्टी आहे उहो हिकिड़े ज़माने में तमामु उहो जेको चवंदा आहिनि गुड तालिबान वारो, त उहे गुड लॻा पिया हुआ ऐं पोइ वरी जेकॾहिं मुखालिफ़ थी बीठा त पोइ त साईं उनखे छा पिया कयूं. पाण वटि इन में पीपुल्स पार्टी बि ज़ाहिर तमामु वॾे अताब ऐं अज़ाब में रही आहे, उनजे वर्करनि कीअं भोॻियो आहे उहो सॼी हिकिड़ी वॾी कहाणी आहे. MQM वारो जेको आहे उहो बि पाण खे यादि आहे त उते MQM खे कहिड़े नमूने सां उन्हनि खटरायो ऐं पोइ सॼो इहो हुकूमतूं ॾिनियूं. उनखां पोइ जॾहिं नाराज़ थिया त पोइ जेको उन सां जेको कयूं उहो बि रहियो ऐं पोइ PMLN सां बि इहो थियो.
त हाणे वरी PTI खे बि भई PTI खे बि त हिननि ई धुरनि जेको आहे सो ठाहियो न, मतिलबु जेॾी महिल तॾहिं जंहिंखे वर्दी अचे ओॾी महिल तव्हां हुनखे लाॾो ठाहियो, जंहिं महिल तव्हांखे मर्ज़ी अचे ओॾी महिल जेको हुनखे पटकी धूड़ करे हुन सां गॾु, मतिलबु इहो को सियासी कल्चर कोन्हे। सियासी पार्टियुनि खे ऐं जेकॾहिं मतिलबु त PTI पंहिंजे पाण खे सियासी पार्टी सम्झे थी त हुनखे पॉलिटिकली इन तरफ़ बिहेव करणु खपे, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं जेतिरो हू उन तरफ़ वधीक वेंदी ओतिरो ज़ाहिर त उतां खां हुनखे ओड़ो ई सख़्तु जवाबु मिलंदो। ॿिए पासे छाकाणि जो इलेक्टेड गवर्नमेंट आहे, सिविलियन गवर्नमेंट आहे ऐं मुल्क में जेको से असेंबलियूं मौजूदु आहिनि, पार्लियामेंट मौजूदु आहे, उन में इन ते को न को ॻाल्हि, को न को क़दम, का न का शइ थियणु त खपे। जेकॾहिं इहो नथो थिए त पोइ त इहे जेके त असांजा चूंडियल इदारा जेके इहे त इरिलेवेंट थी वेंदा आहिनि, या चूंडियल हुकूमतूं इरिलेवेंट थी वेंदियूं आहिनि। पोइ त जेके ही असांजो सॼो जेको सिविलियन सिस्टम आहे इहो बि रिलेवेंट थी वेंदो जेकॾहिं इहे कुझु इन सॼे मामले ते नथा करे सघनि। भई कानून आहे, कानून जे अंदरि रही करे ठीकु आहे, उन में जेके बि केस आहिनि भली थियनि, उहो हिकिड़ी पंहिंजी जाइ ते आहे, कूड़ा सचा उहे केस पिया हलंदा आहिनि। पर ही को जेको आहे इहो को तरीक़ो कोन्हे जंहिंमें भई उतो की ख़बर। साहब जो व्यू पॉइंट शामिल करता है। एजाज साहब, आप इस्लामाबाद की फिजाएं क्या कहती हैं सारे वाकयात के ऊपर? देखें, एक तो जो फैक्ट है वो ये है कि इस वक्त, और ये सारा काम जो अभी जैसे जिससे फेल साहब बात कर रहे थे ना कि ये गैर सियासी तो ये है ही नहीं, यही बात है एग्जैक्टली कि PTI ने बड़ी कोशिश और बड़ी मेहनत से ये पॉलिटिकल पार्टी वर्सेस एस्टेब्लिशमेंट मामला किया है। हालांकि होना तो ये चाहिए था कि जब 9 मई हो या उससे पहले के कोई बात भी हो, हुकूमत वक्त जो होती है उसके खिलाफ एहतजाज हुआ करता है। लेकिन PTI ने इसको डेलिब्रेटली जो है वो किया। फिर जब जनरल आसिम मुनीर को निशाना बनाया, उसके अलावा अस्की क़यादत के जो दीगर लोग हैं, इंपॉर्टेंट लोग हैं, असास इदारों के सरबराहान हैं, उनको निशाना बनाया। और अब ये सिचुएशन, अब भी PTI यही तासुर देने की कोशिश कर रही है कि ये सारा काम जो है वो सियासी हुकूमत के बजाय पीछे बैठकर कोई और करवा रहा है। एक इसमें तो एक पहलू तो इसका ये है। लेकिन अगर मैं जाती तौर पर ये समझता हूँ कि हुकूमतों को थोड़ा बर्दाश्त का मुजाहरा करना चाहिए। PTI के पास अगर कोई उनकी इमारत गैर कानूनी थी तो आप जाते नोटिस चश्मा कर देते, कोई हर्ज नहीं था। आप जाते नोटिस चश्मा करते, नोटिस वसूल कराते उनको। नोटिस जो PTI कह रही है ये भी बड़ी हद तक दुरुस्त कह रही है कि नोटिस उस खातून सरताज के नाम पर है जिनसे बकौल PTI ने खरीदा है। अच्छा, अब अगर PTI ने खरीद ली है और ट्रांसफर करा ली है तो इसकी, और CDA ने कोई कार्रवाई की है तो इसकी तहकीकात भी होनी चाहिए, इसमें कोई शक नहीं है। लेकिन दूसरी जानिब ये भी है कि हमारी पॉलिटिकल पार्टी जो है वो खुद ये चाहती हैं कि वो जो अब्यूज करती रहे, चीजों को एक्सेस करती रहे, लेकिन उनसे कोई पूछ ना हो। तो यहाँ मुझे ये दोनों सूरत लगती है, क्योंकि ये कोई ऐसी बात नहीं है कि जिस पर कोई अदारा पीछे खड़ा हो जाएगा कि जनाब ये काम करना है आपने और PTI के हेडक्वार्टर को गिरा देना है। ऐसा तो कुछ हुआ नहीं, वो गए बाग और उसको। लेकिन ये जब पॉलिटिकल सिचुएशंस होती हैं इस किस्म की, उसमें इस किस्म की जो मदाखलत होती है अदारों की, वो फिर हमेशा हुकूमत के लिए जो है वो नेगेटिव होती है। हुकूमत को इस बात से गुरेज करना चाहिए, हुकूमत को अपने अदारों को कंट्रोल में रखना चाहिए। फिर इसका एक और पहलू भी है, ये जो PTI ने अपनी कोशिश की है ना, PTI ने एक कोशिश तो की है, एक जानिब PTI वर्सेस एस्टेब्लिशमेंट किया, दूसरी जानिब PTI वर्सेस काजी फायज ईसा किया, यानी सुप्रीम कोर्ट किया। अब अदारे जो हैं वो खास किस्म की तरबियत के हामिल होते हैं। अच्छा, फिर अगर एस्टेब्लिशमेंट है तो एस्टेब्लिशमेंट तो ये कभी दुनिया की कोई एस्टेब्लिशमेंट हो वो ये बर्दाश्त नहीं करती है कि आप उसके ऊपर अटैक किए चले जाएं और एस्टेब्लिशमेंट जमहूरी रवैये का मुजाहरा करती रहे। एस्टेब्लिशमेंट हमेशा सख्त किस्म के जवाब दिया करती हैं, चाहे दुनिया का कोई मुल्क हो। अब यहाँ अगर आप सोशल मीडिया पर बाकी ममालिक के अंदर रेयरली होगा कि इतनी मदाखलत हो एस्टेब्लिशमेंट की। ये एक अपना पाकिस्तान का जो पिक्यूलियर पॉलिटिकल सिनेरियो है वो शायद दुनिया के बाकी मुल्कों के अंदर कम मुल्क होंगे जहां पे एस्टेब्लिशमेंट का इतना ज्यादा रोल हो। या तो वो डायरेक्टली रूल करते हैं, अब जिस तरह जनरल सीसी साहब मिस्र के अंदर बैठे हुए हैं तो वो डायरेक्ट रूल कर रहे हैं, पाकिस्तान के अंदर भी डायरेक्ट रूल हमने देखे हैं। लेकिन इनडायरेक्टली जो मदाखलत हो वो इतनी हद तक हो कि माइनर किस्म की जो चीजें हैं वो भी मैनेज वहां से हो रही हों, और सिविलियन हुकूमत जिस तरह आप कह रहे हैं कि वो बिल्कुल इररिलेवेंट बनती जा रही है, जिस तरह सांगी साहब ने कहा।
جی یقینی طور پر دیکھیں نا، اگر آپ پاکستان کی تاریخ پڑھیں تو اس کا جو زیادہ تر قصور ہے وہ بیوروکریسی کو بھی جاتا ہے اور اس وقت کے سیاستدانوں کو بھی جاتا ہے جو پاکستان کی ابتدا پہ تھے. ہم ہمیشہ مطلب چیزوں کو ذرا سے، یہ بات تو ٹھیک ہے ہم بہت چیزوں کو ایجیٹیٹ کرتے ہیں کہ جی مداخلت ہو رہی ہے، ہو رہی ہوگی مداخلت، میں یہ بات نہیں کہہ رہا ہوں، لیکن چیزوں کو مداخلت اگر ہو رہی ہو تو پھر کیا یہ مداخلت نہیں تھی کہ 2018 میں سارا آرٹی ایس سسٹم بٹھا کر کسی ایک آدمی کو اقتدار میں لے آیا گیا؟ اس کو تو آپ کہتے ہیں کہ جی یہ بڑا اچھا کیا، پھر آپ یہ کہتے ہیں ایک بھری وہ تو کہہ رہی ہوگی نا، آپ اور ہم تو اس کو بھی مداخلت کہہ رہے ہیں. میں یقینی طور پر مداخلت ہی کہہ رہا ہوں، مداخلت ہے، لیکن بات تو یہ نا کہ آج کل جس کا نیریٹو بک رہا ہے، آج کل بک رہا ہے وہ پی ٹی آئی ہے. اچھا پھر اب ہمارے یہاں بڑکے لگانے کا، نعرے بازی کا بڑا شوق ہے. ابھی شبلی فراز یہ فرما رہے تھے کہ جی 70% عوام ہمارے ساتھ ہیں.